चंबल वेझो चौपाए माल जे वापारियुनि खां फुरकंदड़ टेफोरुनि खे पुलिस गिरफ़्तार करे फुरकियल रक़म हथ करे वरिती आहे। डीएसपी चंबल मीर लियाकत अली टालपुर ऐं एसएचओ चंबल इम्तियाज़ अली ढोमकी चंबल थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चौपाए माल जा वापारी मोहम्मद मूसा उर्फ पप्पन ऐं पक्षू ख़ासि कयली मोटरसाइकिल ते ॻोठ वञी रहिया हुआ त मीरा खोरी लिंक रोड ते हथियारबंदनि खेनि जरख़ माल भरायो ऐं खैर 2 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। पुलिस अमलदारनि मूजिब वारदात बाद हुननि संजय चांक रोड भरिसां बख्शू हाजाणो लिंक रोड वटि नाकाबंदी करे 3 जवाबदारनि आसिफ अली पुट नबी बख्श लगारी, मोहम्मद अर्श पुट मोहम्मद शौकत कुरैशी ऐं शादमान पुट गुलबहार कपरी खे सगसूदो गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त चौथो जवाबदार राशिद पुट मोहम्मद असलम आराई फरार थी वियो। डीएसपी ऐं एसएचओ वधीक ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि खां फुरकियल 2 लख रुपया 2 मोटरसाइकिलूं 3 टीटी पिस्टल ऐं 13 गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। ॿिए तरफ़ गिरफ़्तार जवाबदारनि मथां चंबल थाणे ते वापारी मोहम्मद मूसा उर्फ पप्पन ख़ासि कयली जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे जॾहिं त फरार थी वियल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।